नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त हिकु मग़रबी बरसातनि जो ताक़तवर सिस्टम 5 मार्च ते सिंध में दाख़िल थींदो, जंहिं सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं मिट्टी जे तूफ़ाननि सां गॾु बरसात जो इम्कान आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिन में सखर, लाड़काणो, घोटकी, ॾेरकी, शिकारपुर, कशमोर, कंदकोट, दादू, मोरो, सांगड़, नवाबशाह, नौशरो, फेरोज़, कंडियारो, करंड, जोही, वाही, पांदी, जेकमाबाद, काज़ी अहमद, सकरंड, हाला, सईदाबाद, शिदातपुर, खैरपुर, नाथन शाह, तीर्थर रेंज में बरसातनि जो सबबु बणिजंदो। हिननि इलाइक़नि में 5 खां 6 मार्च ताईं गजगोड़ मिट्टी जो तूफ़ान सां गॾु बरसातनि जो इम्कान आहे। इन खां अलावा हिन सिलसिले सां हैदराबाद, जामशोरो, कोटड़ी, टंडो, जानममूद समेत थर में किथे किथे मौसम जुड़ालू सां गॾु हल्की बरसात या बूंदाबांदी जा पिण इम्कान आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।